समूरो पाड़ो शरीफ़नि जो हो। ऊचियूं दीवारूं हिक ॿिए सां गॾियल हुयूं ऐं विच में घिटी हुई, जंहिंजे ॿिन्ही पासे गंदे पाणी जूं किनियूं नालियूं वहंदियूं हुयूं। आधी राति जो उन्हनि नालियुनि जी धप वेतर वधी वेंदी हुई, जा होरियां होरियां बर्दाश्त खां ॿाहिरि थी वेंदी हुई। अहिड़ियुनि रातियुनि जो आधी वेल जॾहिं नसीमा मोटंदी हुई, तॾहिं उन्हनि ऊचियुनि दीवारुनि में लॻल दरुनि मां केतिरियूं ई ॿूसाठियल हैरान हैरान अखियूं लिया पाईंदियूं हुयूं। उन्हनि दरुनि मां झातियूं पाईंदड़ अखियुनि खे नसीमा चङी रीति ॾिसी सघंदी हुई। संदसि ॻाढ़नि चपनि ते हकारत टहक बणिजी गूंजंदी हुई। ॼाणी वाणी पंहिंजे ग्राहकनि ॾांहुं निहारे खिली ॾींदी हुई। हिन जे टहक जी गूंज ॿुधी दरियूं बंदि थी वेंदियूं हुयूं ऐं उन्हनि सां गॾु ई हिन जो टहक बि ॿुॾी वेंदो हो। ग्राहकनि खां मोकिलाए हू अंदरि हली वेंदी हुई। समूरो पाड़ो शरीफ़नि जो हो। जॾहिं हू उते वेठी हुई, तॾहिं केतिरा ई ॾींहं धंधो न करे सघी। शरीफ़नि जे पाड़े में गुनाह करणु ॾुखियो हूंदो आहे। नेठि धंधो शुरू करे ॾिनई। शरीफ़नि जे पाड़े जूं त दीवारूं ई लुॾी वियूं, पर हिन जे अॻियां कंहिंजी बि न हली। शहर जे हर वॾे माण्हू वटि ऊंदाही राति में हिन जो ई नालो वठिबो हो। हा, एतिरो ज़रूरु थियो जो हिन जे घर ॾांहुं खुलंदड़ दरियूं बंदि थी वियूं, पर जॾहिं आधी राति जो ग्राहकनि सां टहक ॾींदी हुई त उन्हनि दरियुनि जा पर्दा लुॾी वेंदा हुआ ऐं हू टहक रोके न सघंदी हुई। शरीफ़नि जे उन पाड़े में हिन जे घर जी दीवार सभिनि खां नंढी हुई। हर घर जी दरी मां हिन जे घर जो अङण साफ़ ॾिसबो हो। सिजल ते जॾहिं हू साड़ी पाए, मेकअप करे, कुल्हनि ते वार खोले, ख़ुशबू हणी ॿाहिरि निकिरंदी हुई, तॾहिं बि दरियुनि में सेऊं पइजी वेंदियूं हुयूं। खन पल लाइ तरसी हू चौधारी निहार कंदी हुई। उहे ई हैरान हैरान हिन खे घूरींदड़ ॿूसाठियल नज़रूं ऐं पोइ मुरकी हू ग्राहक जे मोटरसाइकिल में वेही हली वेंदी हुई। कॾहिं कॾहिं नसीमा जी दिलि चवंदी हुई त हू उन्हनि दीवारुनि में ॿूसाठियल नज़रुनि वारनि छोकिरियुनि वटि वञे ऐं उन्हनि आॾो बीही एॾा आज़ादु टहक ॾिए जो हिननि जे घरनि जूं दीवारूं ई भुरी पवनि। कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो हो जो संदसि अङण में हू पंहिंजे ग्राहकनि खे पई विंदराईंदी हुई, तॾहिं अङण जे बिल्कुलु साम्हूं खुलंदड़ दरी जी सीर मां बि नज़रूं मुसलसिल पियूं घूरींदियूं हुयूं, जीअं को पिंजरे में क़ैद पखी हसरत सां आज़ादु पखियुनि खे घूरींदो आहे। नसीमा जूं अदाऊं वेतर वधी वेंदियूं हुयूं। तंहिं राति निंड मां हू सुजाॻ थी उन कंडा बणिजी संदसि निड़ी में चुभण लॻी। हू अङण में पाणी पीअण आई। पाणी पीअंदे ओचितो संदसि अखियूं साम्हूं वारी दरी ते वञी खुटियूं। दरी जा ॿई ताक खुलियल हुआ। उन्हनि हैरान नज़रुनि में अॼु डपु हो। हू दरी मां ॿाहिरि घिटीअ में ॼण कुझु ॻोल्हे रही हुई ऐं ज़हर भरी मुर्क नसीमा जे चपनि ते तरी आई। भर सुरकंदो को भवाइतो पाछो दरी ॾांहुं वधी रहियो हो। नसीमा खे आधी राति जो ऊचनि वणनि जा भवाइता पाछा यादि अची विया। उन भवाइते पाछे जियां ही पाछो दरी ॾांहुं वधी रहियो हो। दरी में बीठल हीसायल छोकिरी हर हर डप विचां कॾहिं अंदरि कॾहिं ॿाहिरि ॾिसी रही हुई। पाछो हिन जे होरियां होरियां ओरियां ईंदो वियो। दरी मां ईंदड़ मिरांजड़ी रोशनी में हुन पाछे खे ॾिसी नसीमा छिरकी पई। उहो आलम हो जेको अञा काल्ह राति नसीमा वटि थी वियो हो। आलम अक्सर नोटनि जूं दस्तियूं खणी नसीमा वटि हिकु राति जो सौदो करणु ईंदो हो। नफ़रत जूं चिणगूं नसीमा जी अखियुनि में ॿलण लॻियूं। हकारत सां हू भिड़की ऐं चयाईं, हूं शरीफ़नि जो पाड़ो। ॿिए ॾींहुं आलम सदाईं जियां नोटनि जी दस्ती खणी आयो। नसीमा जे बदन में बाहि ॿलण लॻी। आलम ॾांहुं घूर करे चयाईं, सॻोरा राति घणी क़ीमत ॾिनई। छिरकी चयो, आलम कंहिंखे? कावड़ में नसीमा चयो, जंहिं ॾांहुं वियो हैं। आलम फिकी खिल खां पोइ कुझु सोचे पोइ चयाईं, तो ॾिसी वरितो? रंडीअ जूं नज़रूं तेज़ हूंदियूं आहिनि। आलम हू तमामु शरीफ़ छोकिरी आहे। नसीमा क़ीमत घणी ॾिनई? नसीमा हकारत मां वरी ॿीहर पुछो। चयमि न त हू तमामु शरीफ़ छोकिरी आहे। आउं रंडी आहियां, उन करे मुंहिंजो मुल्ह आहे। हू शरीफ़ छोकिरी आहे, उन करे अमुल आहे। नसीमा तल्ख़ लहजे में आलम खे चयो। उहो ज़माने जो दस्तूर आहे। आलम नोटनि जी दस्ती कुर्सी ते फिटी कंदे चयो। नसीमा विफली पई। अलाए संदसि कहिड़े भरम जो धक रसो हो। नफ़रत सां नोटनि खे घोरींदे चयाईं, पर राति जो लिकी उन वटि बि ईअं वियो हुई जीअं हिते आयो आहीं। आलम चयो, हू शरीफ़ छोकिरी आहे। नसीमा वराणियो, तॾहिं तोसां राति जो मिले थी उन लाइ जो हू शरीफ़ छोकिरी आहे। आलम चिड़ी पियो, हू बि रंडी आहे। नसीमा जो आवाज़ ऊचो थी वियो। आलम बि कावड़ में अची वियो। हू रंडी कान्हे,
हू शरीफ़नि जे पाड़े जी लॼ आहे। नसीमा चयो, पोइ आऊं बि शरीफ़ ज़ादी आहियां, शरीफ़नि जे पाड़े जी लॼ। हिन जे दिमाग़ जूं नसूं ॼण फाटण लॻियूं। कुर्सी तां नोटनि जी दस्ती खणी ज़ोर सां आलम ॾे उछलायईं, जेका आलम जे पेरनि में अची किरी। हू नांगण जियां सहकण लॻी। आलम बि मछिड़जी उथी बीही रहियो। नोट खणी नसीमा ॾांहुं नफ़रत सां घूरींदो हलियो वियो। आलम जे वञण खां पोइ हू केतिरी देरि वहशत जो रूप बणियो बीठी रही। सारी राति खट तां साम्हूं बंदि थियल दरी ॾे घूरींदी रही। हिन जे दिमाग़ में हिकु ई लफ़्ज़ चकर खाईंदो रहियो, आऊं रंडी न आहियां, आऊं रंडी न आहियां। जेकी ऊची दीवारुनि जे पोयां रहंदड़ छोकिरियूं ईअं गैर मर्द जा आधी राति जो दरी मां झाती पाए चप चुमी सघनि थियूं, त पोइ आऊं छो ईअं करण सां रंडी आहियां। आऊं बि लॼ आहियां ऐं आऊं बि लॼ आहियां। सारी राति हिन जो दिलि ऐं दिमाग़ सां ईअं जंग वारियूं ॻाल्हियूं हलंदियूं रहियूं। ॿिए ॾींहुं सेठ हाशिम भाई जो ड्राइवर 5 चकर हणी मोटी वियो, पर नसीमा जे घर जो दर सॼो ॾींहुं बंदि रहियो। उन राति जो सेठ हाशिम पाण हली आयो। राति जो अङण में सेठ हाशिम जे अछनि वारनि में आङुरियूं फेरींदे नसीमा उन दरी ॾांहुं घूरींदी रही। आधीअ वेल उहा दरी खुली, छोकिरी मुंडी ॿाहिरि कढी ऐं अॼु उन राति खां बि वधीक मेरांजड़ी रोशनी हुई, जंहिंमें छोकिरी जो पाछो भवाइतो थी वियो साॻीअ रीति ॿाहिरि ॾिसी रही हुई। नसीमा होरियां भिणकी, हूं शरीफ़नि जो पाड़ो। नसीमा जी झोली में लेटल सेठ साहब गिराटड़ी पाए चयो, छा चयई मिठड़ी? नसीमा ॼण छिरकी पई ऐं चयई, न सेठ साहब कुझु बि न। तो चयो त मिठड़ी बंदो हुकुम जो ग़ुलाम आहे। नसीमा सवालिया नज़रुनि सां चयो, सेठ सच चयो त छा आऊं रंडी आहियां या लॼ? तूं असांजी लॼ आहीं मिठड़ी, सेठ नसीमा जा चप चुमंदे चयो। उहो चवंदे सेठ जे पोहनि चपनि ते अयार मुर्क तरी आई। नसीमा जी दिलि कयो त हू सेठ जे उन अयार मुर्क वारे चपनि ते थुकी ऐं चए, रंडीअ जी नज़र ॾाढी तिखी हूंदी आहे सेठ। पर हू चुप रही। संदसि नज़रूं खुलियल दरी ते खुतल रहियूं। हिन शरीफ़ ज़ादी जो पाछो वेतर भवाइतो थी वियो। शरीफ़ ज़ादनि जा पाछा भवाइता थींदा आहिनि। हू मन ई मन में भिणकी पहिरियां भित सां लॻल पाछो होरियां खुलियल दरी ॾांहुं वधी रहियो हो। नसीमा जी अखियुनि में रत मुड़ी आयो। नालियुनि जी धप वेतर वधी रही हुई। साह मुझाईंदड़ धप। हिन जो दर खुलियल ई रहियो, जंहिंमां हिन जूं नज़रूं पाछनि खे घूरे रहियूं हुयूं। उहो आलम ई हो जंहिंखे ॾिसी छोकिरी दरी मां बेग उछलाए, जंहिंखे आलम झटे वरितो। उहा बेग नसीमा मथां ॼण छिप बणिजी किरी। हिन ॼातो थिए त हाणे छा थींदो? उहो ई जेको शरीफ़नि जे पाड़े में थींदो आहे, पर हिकिड़ो चकुलो थो सडराए, ॿियो शरीफ़नि जो पाड़ो। नसीमा जो पाण खां सवालिया लम्हो हुयो। छोकिरी बि दरी मां टप ॾिनो, पर का बि दीवार न लुॾी। आलम शरीफ़ ज़ादी जा चप चुमी वरिता। उन्हनि चपनि सां हिन नसीमा जा चप चुमिया हुआ, पर पोइ बि नसीमा रंडी हुई ऐं हू शरीफ़ ज़ादी। नसीमा जी अखियुनि आॾो उहो सभु कुझु मेरांजड़ो थी वियो। चकुलो शरीफ़नि जे ई घिटी में जनम वठंदो आहे। हिन चाहियो थे उहा अखर रड़ करे चवे, पर सभु कुझु घुटिजी वियो। सेठ नसीमा जे उघाड़े बदन सां खेॾंदो रहियो ऐं हू ॿाहिरि घूरींदी रही। शरीफ़ ज़ादी आलम जे ॿाहूं झले चौधारी निहारे अहिड़ो ई टहक ॾिनो, जेको नसीमा गिराकनि जी ॿाहूं झले दरी मां लीओ पाईंदड़ नज़रुनि ॾे निहारे ॾींदी हुई। उन टहक जो पराॾो सिर्फ़ु नसीमा ॿुधी सघी। ॿिन्ही जा पाछा गॾिजी वेतर भवाइता थी विया हुआ। हू ॿई घिटी में पखड़ियल ऊंदाही में ग़ाइब थी विया ऐं खुलियल दरी बंदि थी वई। ॿिए ॾींहुं उन छोकिरी जे घर में ॾाढो गोड़ हो। नसीमा चाहियो थे त विच घिटी में बीही ऊचा ऊचा हकारत भरिया टहक ॾे, पर हू चुप रही, पर दॿियल आवाज़ में भिणकी रही हुई, आऊं शरीफ़ ज़ादी आहियां, आऊं लॼ आहियां। सिज लथे नसीमा जे घर ॾांहुं खुलंदड़ सॼे मुहल्ले जूं दरियूं बंदि कयूं हुयूं ऐं दीवारुनि खे वेतर ऊचो कयो वियो।